असां जो दरिया खपाए तो ने असां दरिया न खपान ॾींदासे। असां दरिया खपाए तो ने ज़मीन न थींदियूं घेरा बांधा करने पंजाब में पानी तो ने केनाल है असां न ठान ॾींदासे। असां सिंधी उचे आहियूं जीअं दटारी नथो मिले ऐं बिलावल भुट्टो नथो मिले त पोइ सम्झनि असां मरूं त मरूं असां दरिया न खपान ॾींदासे। न असां अॼु राज़ी हुआसीं न सुभाणे राज़ी थींदासे। अॼु असां धड़ा हलंदासे जंहिंखे माण्हू मारे रेंजर्स अचे आर्मी अचनि मारन कंहिंखे दम अचो मारो असां सिंध लाइ हसंदासे। असां सिंधी पंहिंजी क़ौम असां सिंध खे बुॾण न ॾींदासे। असां सिंध खे बर्बाद न करण ॾींदासे। जेको केनाल ठाहे थो सूअर ऐं बेगरत जीअं देश बाबा ये असांजी पुरअमन तहरीक आहे जेका वकला इतिहाद जे सूरत में हुजे या चाहे क़ौम परस्तुनि जी अॻुवाणी में हुजे। हीअ असांजी जंग ओसी ताणी जारी रहंदी जेसीं ताणी वफ़ाक़ पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वठंदी। हीउ फ़ैसिलो हिक कंहिं पार्टी जो कंहिं हिक फ़र्द जो न आहे। हीउ फ़ैसिलो 7 करोड़ सिंधियुनि जो आहे। हीउ पाणी 7 करोड़ सिंधियुनि जो जियापो आहे। उहो जेको कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे। हीउ सरदारी जो फ़ैसिलो न आहे। हीउ बिलावल भुट्टे जो फ़ैसिलो न आहे। हे कंहिं हिक पार्टी या हिक कंहिं फ़र्द जो फ़ैसिलो न आहे। हे फ़ैसिलो 7 करोड़ सिंधियुनि जो आहे जेको कंहिं बि सूरत में वफ़ाक़ खे हीअ असां मैसेज ॾियणु चाहियूं था त हे क़ाबिल क़बूल न आहे। वफ़ाक़ खे पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। जी दोस्तों अॼु असीं रते दरे जे इंडस हाईवे ते मौजूद आहियूं। अॼु सिंध जे बचनि सिंध जे जोधनि हिन न्याणियुनि पंजाब जा दग बंदि करे इहो साबित कयो आहे त असां खून जे आख़िरी क़तरे ताईं दरिया लाइ विढ़ंदासीं। दरिया जो हिकु फुड़ो वापसि वठंदासीं। दरिया जा इहे केनाल केनाल असांखे कहिड़ी बि सूरत में क़बूल न आहिनि। इहे सिंधू दरिया जे मथां ठहंदड़ केनाल सिंधियुनि जे मथां बिल्डोज़र घुमाए हितां ठाहिया वञनि त बि जेको आहे असां हिते रोडनि ते वेठा हूंदासीं इहे एहतजाज कंदासीं। पर इहे केनाल असांखे क़बूल न हुया न आहिनि। असां वटि सिंध में इशू हले पियो जेको सिंधू दरिया ते 6 मुतनाज़ा गैर क़ानूनी गैर फितरी केनाल कढिया विया आहिनि या उन्हनि जी तयारी जेका हले पई उनजो जेको नोटिफिकेशन निकितो आहे उनखे डीनोटिफाई कराइण ऐं इहो जेको प्रोसेस आहे मुकमल तौरु बंदि कराइण जे लाइ सिंध मुसलसिल सरापा एहतजाज आहे जंहिंजे ख़ातिर 2 ॾींहं पहिरियां बबरलो बाईपास ते सिंध जो जेको तारीख़ी धरणो लॻो आहे जेको सिंध जे पुटनि गैरतमंद वकीलनि हयो आहे उन्हनि जी हिमायत में सॼी सिंध में अॼु एहतजाजी धरणा लॻनि पिया। 50 रस्ता बंदि थियनि पिया। उनजी हिमायत में ई हिते बि एहतजाजी धरणो लॻो आहे। हिकिड़ो ई मुतालबो आहे साफ़ शफ़ाफ़ मुतालबो आहे सॼी सिंध जो हिकिड़ो ई फिलफोर जेके बि केनाल जेके ठहनि था पिया उन्हनि जो कमु जिते बि पहुतो आहे उहे फिलफोर उते ई बंदि थिए ऐं उन्हनि जो जेको नोटिफिकेशन निकितो आहे उहो डीनोटिफाई थिए। अगरि नथो थिए त इहे एहतजाजी सिलसिला जेके शुरू थिया आहिनि हींअर सिर्फ़ु रोड बंदि थिया आहिनि। जेकॾहिं इन्हनि जो दाइरो वधे थो पियो त मां सम्झां थो सिंध जो हर गैरतमंद पुट पंहिंजी धरती जी बका जे ख़ातिर पंहिंजे सिंधू दरिया जी बका जे ख़ातिर घरनि में न वेहंदो। उहो ईअं रोडनि में हूंदो। उहो विढ़ंदो मरंदो पंहिंजे दरिया मौत न कढंदो। दरिया जा दुश्मन नंढा वॾा मारबा हिकु हिकु फुड़े जो हिसाब थींदो। पंजाब सां हाणे जंग थींदी पाणीअ ख़ातिर जंग थींदी। हीउ जेको असीं पुरअमन एहतजाज पुरअमन धरणा फ़क़ति पंहिंजे दरिया पंहिंजे पाणीअ ख़ातिर आहियूं जेका मुसलसल जदोजहद असांजी हलंदी रहे थी। 2.5 महीननि खां जेका आहे सो सरापा एहतजाज बढ़ियल आहे पूरी सिंधी क़ौम उहो असांजे वसीले असांजे दरियाउनि असांजे पाणियुनि ते पंजाब जो कब्ज़ो उन हवाले सां जेको असांजी जदोजहद आहे तेसीं ताईं जारी रहंदी जेसीं ताईं असांजे सिंधू दरिया मथां जेके चोलिस्तान वारो मनसूबो आहे रद्द नथो कयो वञे तेसीं ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। कारे बाकारे हलियो वेंदुमि तूं सॾु न ॾींदे त छा थींदो। मां त ॿिन्ही जी हिकिड़ी आहे जे तूं भाउ न थींदे त छा थींदो। अॼु रते दरे जे शोरमंदनि माण्हुनि जेको एहतजाज कयो आहे रते दरो बाईपास बंदि कयो आहे इहो पंजाब साम्राज्य जे लाइ इहो पैगाम आहे त तव्हां असांजे दरिया ते कब्ज़ो कंदो असां तव्हांजा रस्ता बंदि कंदासीं। असांजे दरिया ते बंदूक जे ज़ोर ते पंजाब साम्राज्य असांजे दरिया ते कब्ज़ो करण जी कोशिशि पियो करे। कंहिं बि सूरत में असां दरिया ते कब्ज़ो करण न ॾींदासीं ऐं को बि किनार ठहण न ॾींदासीं। ऐं हीउ जेको एहतजाज आहे असीं सभिनी दोस्तनि खे सलाम था पेश कयूं जस था ॾियूं जेके हिन रोडनि ते अची वेठा आहिनि। तव्हांजी महिरबानी। असांजे केनालनि जे ख़िलाफ़ धरणो आहे जेके असांजे दरिया ते धाड़ो हणियो वियो आहे इन जे ख़िलाफ़ धरणो हणी वेठा आहियूं सरापा एहतजाज ऐं असांखे त अफ़सोस थो थिए जेकी असांजी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट आहे उहो वञी करे कल्ह हैदराबाद में नारा पई हणे उहा बि शर्म जे ॿुॾनि जे मुक़ाम ते जेके नारा पिया हणनि। हाणे तव्हांजो ज़रदारी पीउ
ऐलान था कयो कि ऐलान नामंजूर अॼु लख जी लानत अथव सिंध जो सौदो तव्हां करे तव्हांजो पीउ सरदारी सौदो करे अॼु नारा तव्हां पहाड़ो असांजे हिन मक़सद लाइ वेठा आहियूं जेसीं ताईं केनालनि जो जेको कमु आहे बंदि न थींदो तेसीं ताईं असां सरापा एहतजाज रहंदासीं भली असांखे महीनो थी वञे त बि सरापा एहतजाज सां रहंदासीं असां एसीं ताईं न उथंदासीं जेसिताईं केनालनि जो कमु बंदि न थींदो सरदारी तोसा वफाक तोसा पंजाब तोसा पंजाब तोसा पंजाब तोसा लानत तोते लानत तोते वो सिंध लगाई वो सिंध लगाई वो सिंध लगाई वो कौम लगाई वो कौम लगाई अरे लानत तोते अरे लानत तोते तोखे शर्म न आया सरदारी मां खपाई सरदारी तो थी खपाई सरदारी ओ बेगैरत तू सरदारी